पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदार जो चवण है तो ॿुधायो पियो वञे त 3 भेरा वज़ीर आज़म रहंदड़ शख़्स 4थो भेरो वज़ीर आज़म थी मुल्क जा मसला हल कंदो। ॿिए तरफ़ हज़ारा जे शहरनि खे ब्लैकमेलर करार ॾींदड़ शख़्स आगे पुरानी तर्ज़ जी सियासत छॾणी पवंदी। पोढ़ा सियासतदान मुल्क में नई सियासत कीअं ठाणे सघनि। पाकिस्तान जी क़िस्मत पुरानी सियासत कंदड़ ॿिनि माण्हुनि हवाले न कई वञे। पोढ़नि सियासतदाननि ते एतिराज़ नाहे। नई सियासत शुरू कनि। ख़बर आहे त मुल्क में चूंडूं कीअं थींदियूं आहिनि। अवाम फ़ैसिलो करे त केर बि रस्तो रोके न सघंदो। बलोच नौजवाननि खे ख़ासि आहे त 8 फ़ेबरवरी ते सरप्राइज़ ॾिनो वञे। नफ़रत ऐं विरहाइण जी सियासत कंदड़नि खे हाणे मौक़ो न मिलणु घुरिजे। मौसमियाती तब्दीली सबबि मुस्तक़बिल में वधीक नुक़सान जो ख़दशो आहे। तरक़ियाती प्लान तब्दील करे पोइते पहले इलाइक़नि में सीड़पकारी करणी पवंदी। अगूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ खिलाफ अल अजीज़िया रेफरेंस में अहम अग भराई। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ की सज़ा खिलाफ अपील 7 डिसंबर ते ॿुधणी लाइ मुक़ररु करे छॾी। चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं मियां गुल हसन औरंगज़ेब केस जी ॿुधणी कंदा। अदालत एवन फील्ड रेफरेंस में नवाज शरीफ जी बरियत जो मुख़्तसर लिखत फ़ैसिलो जारी करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सुल्तान सिकंदर राजा तरफ़ां आम चूंडुनि में देर जो इम्कान रद्द संदसि चवण आहे त आम चूंडूं पंहिंजे मुक़ररु वक़्त ते थींदियूं। तकबंदियुनि जूं लिस्टूं शाया थी चुकियूं आहिनि। ॿियो कम बि वक़्त ते थी वेंदो। इलेक्शन शेड्यूल आरओस ऐं डीआरओ जी मुक़ररी बि पंहिंजे वक़्त ते थींदी। इसराइल ऐं हमास विच में जंग बंदी ख़त्म थियण खां पोइ गज़ा ते हिकु दफ़ो ॿीहर हमला शुरू। ॿारनि समेत वधीक 70 फ़लस्तीनी शहीद। यहूदी फ़ौज तरफ़ां जंगी जहाज़नि ऐं टैंकुनि ज़रिए फ़लस्तीनी शहरनि ते वेझाई बमबारी। फ़लस्तीनी अख़्तियारनि जो चवणु आहे त इसराइली फ़ौज उतर गज़ा जे इलाइक़े जबालिया में घरनि खे निशानो बणियो। गज़ा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चकियूं थी रहियूं आहिनि। सिंध टीवी नेटवर्क जे स्तर ते सिंधी सकाफ़त जो दिहाड़ो 3 डिसंबर ते मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन जे सिरे हेठि मल्हाइण लाइ सॼी सिंध में सकाफ़ती सरगर्मियूं वधी वयूं। मदीरे जे सोमार कंडाणी ॻोठ में सेठ जे स्कूल में सकाफ़ती तक़रीब सिंधी गीतनि ते रक़्स ॾियण ऐं गंबर जे गर्ल्स डिग्री कॉलेजनि में सकाफ़ती तक़रीबनि दौरान टेबलोज़ पेश। सिंधड़ी झुडे टंडे मोहम्मद खान कोट गुलाम मोहम्मद जे स्कूलनि में सकाफ़ती रंग निर्वार। टंडे गुलाम हैदर गोलाटी नबी सरथर जे स्कूलनि में भी सकाफ़ती तक़रीबों। खैरपुर नाथन शाह में शानदार सकाफ़ती तक़रीब। मुख़्तलिफ़ फ़नकारनि तरफ़ां सुरनि जी वर्खा। कोटड़ी मिठी बाडर कड़ियो घंवर। ॿियनि शहरनि में सकाफ़ती मच कचरियूं। घुटकी हिंगोर जा ठुल में जस्कम जूं शानदार रैलियूं। गीतनि ते रक़्स सुघड़नि तरफ़ां डोर बेत ऐं ॿियूं सिन्फ़ूं पेश। सूफ़ी फ़नकार माण्हुनि खे झुमाए छॾियो। फैज़गंज में कोडी कोडी जा मुक़ाबला। पहलवाननि में ज़बरदस्त दंगल। खैरपुर में सकाफ़ती ॻोठ शहरनि जे ध्यान जो मर्कज़ बणिजी वियो। न्यू सईदाबाद में सकाफ़ती मेलो लॻायो वियो। सिंध ऐं पंजाब जे पहलवाननि में ज़बरदस्त दंगल।